नेबागुणी सदर आसिफ अली ज़रदारी जा जाली अकाउंट्स केस में गिरफ्तारी वारंट जारी करे छडिया। पीपुल्स पार्टी आसिफ ज़रदारी की गिरफ्तारी वारंट जारी थियण के इंतकामी कार्रवाई करार ॾेई छडियो आहे। ज़रियनि मूजिब नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल ने रावलपिंडी की दरख्वास्त ते जाली अकाउंट्स केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जा गिरफ्तारी वारंट ते सही कई। ज़रियनि जो चवणु है त आसिफ ज़रदारी नेब के जाली अकाउंट्स केस में शकी ट्रांज़ेक्शन ते जांच लाइ घुर्बल आहे। बे पासे पीपुल्स पार्टी अॻवान श्री रहमान चयो आहे त आसिफ अली ज़रदारी जा वारंट जारी थियण जी मज़ामत कयूं था। जलसनि खां अॻु वारंट जारी करण नेब न्याज़ी गठजोड़ जो सबूत आहे। हुन चयो त बीमारी बावजूद आसिफ अली ज़रदारी अदालत में हाज़िर थींदो रहियो आहे। अपोज़िशन जी जदोजहद खां ख़ौफ़ज़दा थी हुकूमत हाणे घबराहट जो शिकार थी वई आहे। पीपी क़यादत ख़िलाफ़ हमेशा साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं पीपी बहादुरी सां मुंहुं ॾींदी रही आहे। कोन पीपुल्स पार्टी जे अॻवान नफ़ीसा शाह चयो आहे त आसिफ ज़रदारी अस्पताल में इलाज हेठि आहे। गिरफ्तारी वारंट जारी थियण मुल्क में ॾफेड़ पखेड़ण जी साज़िश आहे। हुन चयो त आसिफ ज़रदारी बीमारी ऐं कोरोना वायरस बावजूद पाबंदी सां अदालत साम्हूं पेश थींदो आयो आहे। हुकूमत अपोज़िशन जी तौहीन करण ऐं हालतूं ख़राब करण जी साज़िश खे फौरी तौर बंदि करे।